ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदा हलूं। सकरंड ॻोठ मोहम्मद खान मंगसी मुड़ुस साईं बख्श मंगसी पंहिंजे घरवारी रुखसाना मंगसी ते बंदूक जा फायर करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। जंहिंखां पोइ ज़ख़्मी जी हालत में नवाबशाह अस्पताल नियो पियो वञे त रस्ते में ई दम धरणी हवाले कयो वियो। जी नाज़रीन खे अहम ख़बर सकरंड में आगाह थियूं बाद सकरंड ॻोठ मोहम्मद खान मंगसी मुड़ुस साईं बख्श मंगसी पंहिंजे घरवारी रुखसाना मंगसी जे बंदूक जा फायर करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। जंहिंखां पोइ ज़ख़्मी जी हालत में नवाबशाह अस्पताल नियो पियो वञे त रस्ते में ई दम धरणी हवाले कयो वियो। हिन हवाले सकरंड मां असांखे वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे तोहिल चांडियो। रोशन जीअं त सकरंड ॻोठ मोहम्मद खान मंगसी मुड़ुस साईं बख्श मंगसी पंहिंजे घरवारी रुखसाना मंगसी खे बंदूक जा फायर करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। जंहिंखां पोइ ज़ख़्मी हालत नवाबशाह अस्पताल में नियो वियो। उन रस्ते में दम धरणी हवाले कयो वियो। जॾहिं त वाक़ियो घरों अणबद सबबु पेश आयो जॾहिं त क़त्ल कयल नारी जो लाश संदसि ॻोठ मोहम्मद खान मंगसी आंदो वियो। लाश ॻोठ पहुचण बाद घर में कोहराम मची वियो। मारी थाणे जे हद जे पुलिस वाक़े जे केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदार फरार थी विया। लाइक कयो असांजे वीडियो खे। वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।